रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल अस्रि इन्नल इंसाना लफ़ी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सॉलिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस्सब्र। क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इन्नमल अअमालु बिन्नियात। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल मुहब्बत से बाआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बिरादरान इस्लाम मुजाज़ीज़ भाइरों दोस्तों ऐं बुज़ुर्गों, अल्लाह तबारक व तआला जा करोड़ा एहसाना जा रब साईं तव्हां असांखे हीअ महफ़िल मजलिस नसीब फरमाई आहे। मामा जाॾो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद ऐं फ़ुरक़ान हमीद मजा सीपारो 3 सूरत जो नालो सूरतुल असर तिलावत कई आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी अहादीस मुबारका मजा हिकिड़ी हदीस शरीफ़ पढ़ी आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त रब ताला मूंखे इन क़ुरान मजीद जे आयतुनि ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान के सही तरीक़े से समझाने की तौफ़ीक़ अता फ़रमाए। समझाइण खां बाद अल्लाह ताला जमी मुसलमानन के इन क़ुरान मजीद के मथा ज़िंदगी गुजारण की तौफ़ीक़ अता फ़रमाए। यह सूरत अल्फाज के एतबार से क़ुरान मजीद के अंदर नंढड़ी सूरत है पर जामे ऐं माने सूरत है। इन सूरत के मुतालिक हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमायो अल्लाह जा करोड़ा एहसाना जै रब से इंसान की हिदायत के लिए पूरो कुरान मजीद नाज़िल फरमायो है। पर जेकॾहिं हीअ हिकिड़ी सूरत जेकॾहिं इंसान पंहिंजी ज़िंदगी के अंदर उसूल ऐं ज़ाब्ते ऐं क़ाइदे के हिसाब से पंहिंजे आॾो रखी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे तो उन जी नजात के लिए इहा हिकिड़ी सूरत के मथा अमल करण भी काफ़ी है। मन सूरत है नंढड़ी पर कसीर माना ऐं जामे जेको आहे सो फ़वाइद जे मथा इन सूरत जो इतलाक़ थिए थो। तव्हां असां जेके भी दुनिया के अंदर रहंदड़ इंसान आहियूं मुसलमान आहियूं जिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ियो आहे, हीउ पूरो कुरान मजीद तव्हां असांजे लाइ दस्तूर हयात है, ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो है। दुनिया के अंदर असां जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारियूं तो कहिड़े तरीक़े से गुज़ारियूं,
दुनिया जे अंदरि जेकॾहिं का नंढड़ी में नंढड़ी शइ बणाई वेंदी आहे या ठाही वेंदी आहे, पोइ उन जे ठाहिण सां गॾु हिकिड़ो नंढड़ो परचो ॾेई छॾींदा आहिनि या नंढड़ी बुकड़ी ॾेई छॾींदा आहिनि। मोटरसाइकिल ठाहे उन सां गॾु उन जूं हिदायतूं उन नंढड़े बुक जे अंदरि लिखी छॾींदा आहिनि त भई जेकॾहिं तव्हां मोटरसाइकिल खे हिन हिन तरीक़े जे मुताबिक़ हलायो त इहा शइ तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद थींदी, जेकॾहिं अव्हां उसूल जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई त इहा मोटरसाइकिल अव्हांजे लाइ नुक़सानकार थी सघे थी। या जेके बि दुनिया जे अंदरि शयूं आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ हिकिड़ो दस्तूर ऐं तरीक़ेकार दुनिया जे अंदरि ॾिठो वियो आहे त तव्हां ऐं असांखे अल्लाह ताला पंहिंजी इबादत जे लाइ पैदा फ़रमायो आहे। इहा कन्फर्म ऐं पकी ऐं मज़बूत ॻाल्हि आहे। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून, मां जिन्ननि ऐं इंसाननि खे अल्लाह ताला फ़रमाए थो पंहिंजी इबादत जे लाइ, ख़ासि इबादत जे लाइ पैदा फ़रमायो आहे। तव्हां असांजे पैदा करण जो मक़सूद जॾहिं तव्हां असांखे मालूमात मिली वई त उन खां बाद तव्हां असां सम्झूं त अल्लाह साईं जेको तव्हां असांखे दस्तूर ॾिनो आहे उन जे मुताबिक़ असांजी ज़िंदगी आहे या न आहे। ॿ ॻाल्हियूं, जे उन जे मुताबिक़ तव्हां असांजी ज़िंदगी आहे त पोइ असांजी दुनिया बि भली आख़िरत बि भली, जेकॾहिं न आहे त पोइ असांजी दुनिया बि ख़राबु ऐं आख़िरत बि ख़राबु आहे। अल्लाह ताला फ़रमाए थो वल असर, मूंखे कसम आहे ज़माने जो। सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि सम्झणी आहे, अल्लाह तबारक व ताला अल्लाहु समद, अल्लाह जी ज़ात बेनियाज़ आहे जेका पूरी दुनिया खे सुम्हारे पाण निंड खां पाक, पूरी दुनिया खे खाराए पाण खाइण खां पाक, पूरी दुनिया खे औलाद ॾे पाण औलाद खां पाक, तमामु जेके बि शयूं दुनिया जे अंदरि सभु तमामु शयुनि खां अल्लाह तबारक व ताला पाक आहे। त पोइ हीउ जेको कसम माण्हू खणंदो आहे उहो मुहताज माण्हू खणंदो आहे। ॻाल्हि खे चङी तरह सम्झिजो, इल्मी नुक़्तो आहे। कसम जेको माण्हू खणंदो आहे उहो छा हूंदो आहे? मुहताज हूंदो आहे। कंहिंखे कसम खणी करे ॻाल्हि खे सम्झाईंदो आहे त जीअं हुनजी ॻाल्हि जे मथां माण्हू एतबार कनि। अल्लाह त मुहताजी खां पाक आहे। उहो अल्लाह तबारक व ताला हिते कसम खणी करे जेका ॻाल्हि बयानु फ़रमाई आहे, सिर्फ़ु हिन सूरत जे अंदरि न, अल्लाह साईं मुख़्तलिफ़ क़ुरान मजीद जी मुख़्तलिफ़ जायुनि जे मथां कसम खयो आहे। कॾहिं अल्लाह तबारक व ताला हिते वाव क़स्मी आहे, अल्लाह साईं ज़माने जो कसम खयो आहे, मूंखे कसम आहे ज़माने जो, इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, बेशक जेके बि इंसान आहिनि सभु जो सभु वॾे नुक़सान जे अंदरि आहिनि, ख़सारे जे अंदरि आहिनि। हाणे इहा ॻाल्हि उलमा मुफ़सिरीन फ़रमाइनि था, हिकु त अल्लाह तबारक व ताला कसम खणी करे, छो त क़ुरान तव्हां असांजो मुख़ातब किताबु आहे, तव्हां असांजे लाइ आंदो वियो आहे, तव्हां असांजो ज़ाब्तो ऐं क़ाइदो इहो आहे हिक ॿिए खे ॻाल्हि सम्झाइण जे लाइ। तव्हां असां हाणे तव्हां असां वटि कसम जी वुक़त ऐं क़दुरु क़ीमत न आहे। उन वक़्त जे अंदरि मके जा मुशरिक जेके बुतनि जी पूॼा कंदा हुआ, जेके जेको आहे पंहिंजो बाहि जी पूॼा कंदा हुआ, उन्हनि जे साम्हूं बि जेकॾहिं कोई बीह करे ॻाल्हि सिर्फ़ु कंदो वल्लाही हीअ ॻाल्हि ईअं आहे, त हू चवंदा बिल्कुलु हीअ सही आहे, सचो आहे, छो त हिन कसम खणी करे ॻाल्हि कई आहे। हाणे इहा ॻाल्हि ख़तमु थी वई। अॼु असांजो ईमान हिते अची करे पहुतो आहे। अल्लाह ताला माफ़ फ़रमाए, कलमा पढ़ंदासीं, अल्लाह जा कसम खणंदासीं, क़ुरान मजीद मथे जे मथां खणी करे रखंदासीं, पर कूड़ा कसम खयूं वेंदासीं ऐं कूड़ो अल्लाह जो ख़ौफ़ ऐं डपु बि न आहे। मके जे मुशरिकनि खे बि हिन शइ जो ख़्यालु थिए पियो, अॼोके मुस्लमाननि खे हिन शइ जो ख़्यालु कंहिं बि क़िस्म जो नथो थिए। बहरहाल त कसम खणी करे ॻाल्हि सम्झाइण सां उन शइ उन मज़मून जी ताक़ीद थींदी आहे त भाई इहा ॻाल्हि जेका आहे उहा मज़बूत आहे। उलमाए मुफ़सिरीन फ़रमाइनि था, हिकु वजह इहा आहे, अल्लाह तबारक व ताला इन जे करे कसम खणी करे ॿुधायो आहे। ॿिए नंबर जी वजह इहा आहे त अल्लाह तबारक व ताला जंहिं बि शइ जो कसम खणंदो आहे उन शइ जी तरफ़ इशारो हूंदो आहे त हीअ आम ऐं मामूली शइ न आहे। ज़ाहिर आहे जेका अल्लाह तबारक व ताला जी एॾी वॾी ज़ात आहे, अल्लज़ी ख़लक़ सबा समावातिन तिबाक़ा तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर, जंहिं पूरी दुनिया खे बणायो आहे, का शइ दुनिया जे अंदरि न हुई, हर शइ जो वजूद बख़्शण वारी ज़ात अल्लाह जी आहे। एॾी वॾी ज़ात जंहिं शइ जो कसम खणे थी उहा शइ मामूली न हूंदी। हाणे तव्हां असांखे सम्झणो आहे त जंहिं शइ जो अल्लाह असीं कसम कयूं वल असर, इन मां मुराद अल्लाह तबारक व ताला ज़माने जो कसम खयो आहे। असां वटि क़दुरु क़ीमत छा आहे ज़माने जी? असां वटि ज़माने जी का बि क़दुरु क़ीमत न आहे। हालांकि ज़मानो वॾी अहम शइ आहे। ज़मानो कंहिं जॻह ते अल्लाह तबारक व ताला फ़रमाए थो ज़मानो मां पाण आहियां। असां वटि जिहालत जी इंतिहा इहा आहे, चङा भला लिखियल पढ़ियल नौजवान डॉक्टर
प्रोफेसर वेठा हूंदा वॾी महफ़िल मजलिसनि जे अंदरि चवंदा आहिनि आजा ज़मानो त ॾाढो ख़राबु आहे, ज़माने खे छा थियो आहे बाबा, इहो सिजु जेको अलाह जे रसूल जे दौर में उभरे पियो तो ऐं असांजे दौर में बि इहो ई सिजु उभरे थो, हुज़ूर जे दौर में इहो ई सिजु लहे पियो तो ऐं असांजे दौर जे अंदरि इहो ई सिजु रहे पियो, उन टाइम जे अंदरि बि इहो वक़्तु ईअं हले पियो, हाणे बि इहो वक़्तु ईअं हले पियो। आसमान पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, ज़मीन पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, जेको ज़मानो हुज़ूर जे दौर जे अंदरि हुयो उहो ई ज़मानो तो ऐं असांजे दौर जे अंदरि आहे। हा बाक़ी रही ॻाल्हि इहा उन वक़्त जे अंदरि जेके आमाल हुया उहे आमाल इलाही बहितर ऐं आला क़िस्म जा हुया, तुंहिंजा ऐं असांजा अमल ख़राबु आहिनि, बाक़ी ज़माने जो क़सूरु न आहे। किन उलमाए मुफ़सिरीन त ईअं बि लिखियो आहे जेको माण्हू घटि वधि ज़माने खे ॻाल्हाए थो उनखे तौबा ऐं इस्तिग़फ़ार करणु खपे, उनखे पंहिंजे ईमान जी तजदीद करणु खपे, कलमो पढ़ी वरी ॿीहर पंहिंजो पाण खे मुस्लमान करे। ज़माने खे ॻाल्हाइण सां इंसान कुफ़र ते वञी करे पंहिंजो पहुचंदो आहे, छो त ज़मानो अच्छा जिन माण्हुनि ज़माने जो क़दुरु कयो आहे दुनिया उन्हनि जो क़दुरु कयो आहे, जंहिं वक़्त जो क़दुरु कयो दुनिया उन्हनि जो क़दुरु कयो आहे। तव्हां ऐं असां वक़्तु ज़ियान कंदा आहियूं, तव्हां ऐं असां वक़्त खे बेकार सम्झंदा आहियूं, ही अलाह जी उहा ॾिनल नेमत आहे। कमान जो निकितल तीर त वापसि थी सघे थो, ज़माने जी घड़ी जेका आहे या सुई जेका सेकंड ऐं मिंट आहे अॻिते वेंदो आहे उहो वापसि न अची सघंदो आहे। कलो को ॾियारो वापसि अची सघंदो जेको तव्हां असां कल्ह ख़मीस वारो ॾियारो गुज़ारियो आहे, कंहिं माण्हू खे जेकॾहिं असां पैसा ॾियूं, माल ॾियूं, दौलत ॾियूं, मिल्कियत ॾियूं, उनखे चवंदा था महिरबानी करे कलो को ॾियारो वापसि खणी आहे का ताक़त जेका दुनिया जी कलो को ॾियारो वापसि खणी अचे? सवाल ई पैदा कंहिं क़िस्म जो न आहे। माना एॾी इहा क़दुरु क़ीमत वारी शइ आहे जेका अॻिते हली वई उहा वापसि न थींदी। 70 साल जे पोड़े खां पुछा कर, चवंदो त असांजे बचपन जो ज़मानो ॾाढो भलो हुयो। चाचा इहो बचपन वारो ज़मानो तुंहिंजो वापसि ईंदो? चए थो वापसि न ईंदो। कमान मां तीर निकितल वापसि त खणी सघो था, तीर तव्हां हयो, तीर वञी हुन जॻह ते किरियो आहे, वरी उन तीर खे वापसि खणी करे वरी कमान जे अंदरि विझी करे इस्तेमालु कंदो, उहो तीर इस्तेमालु थी सघे थो, तव्हांजो गुज़िरियल ज़मानो वापसि नथो अची सघे। तव्हांजी वयल जेका जवानी आहे उहा वापसि नथी अची सघे। हिकु हिकु मिंट जेको तव्हां ऐं असांजी ज़िंदगी जो आहे, हिकु हिकु सेकंड जेको तव्हां ऐं असांजी ज़िंदगी जो आहे, हिकु हिकु घड़ी जेका तव्हां ऐं असां गुज़ारियूं था उनखे लग़्व सम्झणु, उनखे बेकार सम्झणु, उनखे अबस सम्झणु, उन जी तरफ़ तवजो न ॾियणु, इहा वॾे में वॾी हमाकत ऐं तबाही आहे। जंहिं ज़माने जो क़दुरु कयो, जंहिं हिन वक़्त जो क़दुरु कयो आहे, तोड़े जो उहो मुस्लमान हुजे। जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती आहे, ज़माने जे क़दुरु करण सां अलाह से उनखे विलायत वारो मक़ाम अता फरमाए छॾियो। के गौस बणिजी विया, के वलीअ बणिजी विया, के अबदाल बणिजी विया, के कहिड़े मक़ाम ते वञी करे फ़ाइज़ थिया। ऐं जंहिं कुफ़रुस्तान जे अंदरि रहंदड़ माण्हू काफ़र ज़माने जो क़दुरु कयो आहे, उनखे दुनिया जे अंदरि अलाह तबारक व तआला नवाज़े छॾियो आहे। तव्हां ऐं असां वटि त न को टाइम आहे, न को टेबल आहे, न का तरतीब आहे। जेके माण्हू बयानु कंदा आहिनि त साईं फलाणे जॻह ते वियासीं, फलाणा जेके माण्हू हुया उन्हनि वटि हीअ तरतीब हुई, सुबुह जो फलाणे टाइम ते उथंदा हुया, राति जो फलाणे टाइम ते सुम्हंदा हुया, मानी खाइण जो फलाणो टाइम आहे। हो त हाणे वारी ॻाल्हि कंदा, तोखे त 1400 साल पहिरीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान ॿुधायो त हीउ जेको ज़मानो आहे क़दुरु क़ीमत वारो आहे। हिन ज़माने जो मिंट बि ज़ाया न कजां, हिन जो वक़्तु बि ज़ाया न कजां। हिन जो मिंट ऐं वक़्तु एॾो क़दुरु क़ीमत वारो आहे, जेकॾहिं तो ज़माने जो क़दुरु कयो त ख़ुदा हिन दुनिया जे अंदरि बि तोखे कामयाबु कंदो ऐं आख़िरत जे अंदरि बि कामयाबु कंदो। ज़माने जी क़दुरु क़ीमत हदीस पाक जे अंदरि छा थो अचे? क़यामत जे ॾियारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, माण्हू हसरत कंदा। माण्हू छा कंदा? हसरत कंदा। छाजे लाइ हसरत कंदा? हिकिड़े मिंट जे लाइ हसरत कंदा। हाय जेकॾहिं अफ़सोस न असां हिन हिकिड़े मिंट जे अंदरि सुभाणे अल्लाह चऊं हा। असांजी तव्हांजी ज़िंदगी त 24 कलाकनि जी ईअं गुज़री थी वञे, कॾहिं असांखे हसरत थी आहे? कॾहिं तव्हां ऐं असां अफ़सोस कयो आहे? कॾहिं वेही करे टाइम ऐं टेबल पंहिंजो जेको ईअं लॻो ऐं बेकार ॻाल्हियुनि जे अंदरि असां ऐं तव्हां किरास कयो आहे? हिकिड़े मिंट चवण जे करे, इन वक़्त जे करे, जेकॾहिं तूं अहिड़ा अमल करे हा जेके तोखे जन्नत जे आला तबक़ात ते पहुचाए सघंदा, तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लफ़्ज़ कुझु ज़ुबान जे मथां हल्का, पर पाण जे अंदरि जेको आहे उनजी क़दुरु क़ीमत मीज़ान अमल जे अंदरि उहे 2 मिंटनि जे अंदरि लफ़्ज़ पढ़े, अलाए केतिरियूं नेकियूं तुंहिंजे जेको आहे अमाल नामे जे अंदरि अची वियूं, अलाए केतिरा गुनाह ख़ुदा तोखां माफ़ु करे छॾिया। त सभ खां पहिरियों इहो आहे त जंहिं शइ जो अलाह साईं कसम खयो आहे, वला असर माना ज़मानो,
ज़माने जी क़दुरु क़ीमत खे सुञाणियो, ज़माने जे मामलात ऐं मसाइल खे सुञाणियो। तव्हां ज़माने जो क़दुरु कयो, तव्हां कामयाबु आहियो। तव्हां पंहिंजे वक़्त जो क़दुरु कयो, तव्हां कामयाबु आहियो। असां वटि असांजे नौजवान नसुल ऐं कुराड़प वारा जेके माण्हू आहिनि, उन वटि ज़माने जी क़दुरु क़ीमत न आहे। अॼु जेके दुनिया तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, जंहिंजे अंदरि तक़रीबन चाइना जो या अमेरिका जो नालो अचे थो, उन्हनि माण्हुनि वटि ज़माने जो क़दुरु आहे। आहिनि त काफ़र, पर उन्हनि इन उसूल जे मथां अमल कयो आहे। ज़माने जी क़दुरु क़ीमत छा आहे? नंढड़ा ॿार, कंहिं दोस्त मूंखे ॿुधायो, चाइना वारा जेके हूंदा आहिनि, उन्हनि जा जेके नंढड़ा ॿार स्कूल जे अंदरि पढ़ण जे लाइ वेंदा आहिनि, उन्हनि जे लाइ अहिड़ो निज़ाम हुकूमत जे तरफ़ां ठहियलु आहे, अहिड़ो सिस्टम हुकूमत जे तरफ़ां ठहियलु आहे। पहिरियों त उन्हनि नंढनि ॿारनि खे उन स्कूल जे अंदरि उहे शयूं ठहिराइण सेखारींदा आहिनि त भई घड़ी खे हीअं ठाहिबो आहे, फलाणी जेका शइ आहे उनखे हीअं ठाहिबो आहे, उहो उन जे स्कूल जे अंदरि पढ़ाईंदा। हाणे नंढड़ो ॿारु जेकॾहिं आयो, 7 किलोमीटर उन्हनि जो ॻोठु या घरु परते हुजे, इहा हुकूमत जी ज़िमेदारी आहे। हुकूमत जी बस वञी करे, हुकूमत जी सवारी वञी करे उन नंढड़े ॿार खे उन ॻोठ मां, उन इलाइक़े मां खणंदी। हाणे उहो नंढड़ो ॿारु जेको स्कूल जे लाइ वञे पियो, ज़ाहिर आहे हिन जे घर खां वठी स्कूल ताईं 10 मिंट लॻंदा, 15 मिंट लॻंदा, अधु कलाकु लॻंदो या कलाकु लॻंदो। उन कलाक जे लाइ हुननि छा प्रोग्राम कयो आहे? उन नंढड़े ॿार खे मशगूल करण जे लाइ उन जी सीट जे पोयां आॾो उन जी जेका बस आहे, हिकिड़ी टेबल ॾिनी अथऊं। उन टेबल जे मथां उहे ई शयूं ठाहिण जे लाइ रखियूं आहिनि जेके उनखे स्कूल जे अंदरि पढ़ाईंदियूं आहिनि। माना इन कलाक जे अंदरि हीउ नंढड़ो ॿारु जेको वञी करे पंहिंजे स्कूल जे अंदरि पहुचंदो, इन कलाक में 4 खां 5 या 8 घड़ियूं ठाहींदो। पोइ इहे जेके घड़ियूं ठहंदियूं या जेको सामान ठहंदो आहे, हुकूमत उनखे खपाए उन जे गाॾियुनि जा किराया ऐं तेल वग़ैरह उन मां कढंदी आहे। ॿार जो मुस्तक़बिल बि ठही वियो, ॿार जी ज़िंदगी बि संवरजी वई। इहो ॿारु वॾे हूंदे अची करे हुनुरमंद बि अची करे बणिजंदो आहे। हुकूमत जे मथां बि कंहिं क़िस्म जो को बि बर्डन न आहे जो हुकूमत उन जा इख़राजात बर्दाश्त न करे सघे। त पोइ चवंदा त चाइना दुनिया जे अंदरि तरक़ी कई आहे। तरक़ी जो राज़ इहो आहे त हुननि वक़्त जी क़दुरु क़ीमत कई आहे। असां वक़्त जी क़दुरु क़ीमत खे विञाए वेठा आहियूं। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? दुनिया जे अंदरि जेके बि तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, अवां तारीख़ खोले करे ॾिसो, चाइना हुजे, जापान हुजे या दुनिया जो कहिड़ो बि मुल्क आहे जेको हिन टाइम उरूज ते पहुतल आहे, उन जे उरूज जो सबबु इहो आहे त हुननि वक़्त जो क़दुरु कयो आहे। तो असां पंहिंजे वक़्त खे विञाए छॾियो आहे। असां वटि हालत कहिड़ी आहे? चांहि जे कोप ते ॿाराड़ी मां माण्हू अची करे 20, 25 या 50 रुपए जो चांहि जो कोप वेहंदा, 4-4, 5-5 कलाक फुज़ूल टाइम ज़ाया कंदा। मग़रिब जी निमाज़ खां पोइ सुम्हण जे बजाए, इशा जी निमाज़ खां पोइ सुम्हण जे बजाए 4-4, 5-5 कलाक गिलाए गीबत कंदासीं। न निमाज़ पढ़ण जे लाइ असां वटि टाइम आहे, न ख़ुदा जे क़ुर जी तिलावत जे लाइ असां वटि टाइम आहे, न पैगम्बर जी हदीस खे ॿुधण जे लाइ तव्हां असां वटि टाइम आहे। गिला जे लाइ टाइम आहे, ग़ीबत जे लाइ टाइम आहे, ऐं जेको आहे बेहूद महाफ़िल मजलिस जे अंदरि वञी करे जेको पंहिंजो वक़्तु ज़ियान कयूं था, जंहिं वक़्त खे विञायो उहो दुनिया जे अंदरि कामयाबु कंहिं बि क़िस्म जो न थी सघंदो। इहा लिखी करे पंहिंजो पाण वटि हिकिड़ो नौजवान आहे, जेकॾहिं उहो नंढे हूंदे पंहिंजो वक़्तु ज़ियान करे 10-12 साल न पढ़े त छा भला दुनिया उनखे इज़त ॾींदी? चवंदा जाहिल आहे, जटा, हिन जो को बि मक़ाम न आहे। अच्छा, ॿियो जेकॾहिं नौजवान हुजे, उन पंहिंजे वक़्त जे अंदरि क़ुर जो हाफ़िज़ बि थिए, आलिम बि थी वञे। हाणे तव्हां ॿुधायो, 2 ॼणा जेकॾहिं बीठा हुजनि, हिन जाहिल जी इज़त कंदा या हुन क़ुर जे हाफ़िज़ जी इज़त कंदा? हुन पंहिंजे वक़्त खे विञायो। उन विञाइण जे करे ख़ुदा वटि दुनिया जे अंदरि ई हुनजी क़दुरु क़ीमत न आहे। हुन पंहिंजे वक़्त खे बचाए करे उन में क़ुर जो इल्मु हासिलु कई, हदीस जो इल्मु हासिलु करे जेॾी महिल कंहिं मक़ाम जे मथां अची करे पहुतो आहे, अल्लाह ताला उनखे वक़्त जी न क़दुरु क़ीमत खे बुलंद करण जे लाइ दुनिया में बि अल्लाह तबारक व तआला उनखे इज़त वारो मक़ाम अता फ़रमाए। आख़िरत में त आहे ई आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे? वल असर, कसम आहे ज़माने जो, इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, सभु जो सभु इंसान खसारे में आहिनि, नुक़सान जे अंदरि। इल्लल्लज़ीना आमनू, मगर जिन ईमान आंदो आहे। अल्लाह ताला सभिनी इंसाननि जे लाइ हुकुम फ़रमायो, वॾे जो वॾे नुक़सान जे अंदरि आहिनि, मगर जिन ईमान आंदो इहे नुक़सान खां ॿाहिरि आहिनि। ईमान आणो आहे अल्लाह ऐं अल्लाह जी ज़ात गिरामी जे मथां। जन्नत में दुख़ूल जो सबबु ईमान आहे। जंहिंजे दिलि जे अंदरि ईमान आहे उहो जन्नत में वञी सघे थो, जंहिंजे दिलि जे अंदरि ईमान न आहे। हाणे ईमान वारे जेकॾहिं मामलात ऐं मसाइल ते जेकॾहिं ॻाल्हाइजे, कलाक त छा सॼी ज़िंदगी खुटी वञे, पर थुल्ही ऐं मोटी ॻाल्हि तव्हांखे सम्झाईंदा जीअं तव्हांजे ज़हन जे अंदरि वेहिजी वञे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पहिरियों जेको कलमे जो, ओ छोकिरा चुप करे वियो, ओ मौलवी साहब
इनके साईं चुप करे वियो, चुप करे वियो। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये असांजे कलमे जा ब जुज़ आहिनि। पहिरियों जेको असांजे कलमे जो जुज़ आहे ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सिवा ॿियो को माबूद कंहिं बि क़िस्म जो न आहे। तव्हां असांखे इन मामले मसइले जे मथां पंहिंजे ज़हन खे पंहिंजे मामलात ऐं मसाइल खे मज़बूत करणो पवंदो। अल्लाह जी ज़ात इकरामी खां अलावा न को माबूद आहे, न को इबादत जे लाइक़ु आहे। हीअ पूरी दुनिया जे अंदरि मामलात ऐं मसाइल तय करण वारी जेका ज़ात आहे उहा ख़ुदा जी आहे। ज़मीन ऐं आसमान खे बणाइण वारी ज़ात अल्लाह जी आहे, सिज खे बणाइण वारी ज़ात अल्लाह जी आहे, आसमान खे जोड़ण वारी ज़ात अल्लाह जी आहे। आहे को दुनिया जे अंदरि कारीगर जेको ख़ुदा जी इन कारीगरी जो मुक़ाबिलो करे सघे? तुंहिंजी छित आहे जेका लकड़नि ऐं बांस जे जेको आहे लकड़नि जे मथां आहे, इन जे लाइ बि तोखे पिलर जी ज़रूरत हूंदी आहे। एॾो वॾो मज़बूत आसमान जेको ख़ुदा बणायो आहे उनखे पिलर जी ज़रूरत कंहिं बि क़िस्म जी न आहे। मुक़ाबिलो करिणो आहे त ख़ुदा जी कारीगरी जो मुक़ाबिलो दुनिया में को बि नथो। हा, दुनिया जे कारीगर जो मुक़ाबिलो ॿियो को कारीगर करे वेंदो, हिकिड़ो सुठी जाइ ठाहींदो, ॿियो उनखां वधीक ठाहे सघे थो। पर हीउ जेको सिजु अल्लाह बणायो आहे, कॾहिं तव्हां ॿुधो आहे त उन में हिकिड़े मिंट जी लेट थी हुजे? हिकिड़ो सेकंड सिजु देरि उभरे, टाइम ते उभरंदो, टाइम ते लहंदो। उहो टाइम फिक्स कयल आहे ख़ुदा जे तरफ़ां। त रब साईं फरमाए थो, जॾहिं हर शइ खे बणाइण वारो मां, हर शइ खे ठाहिण वारो मां, तोखे वजूद बख़्शण वारो मां, अंबिया खे पैदा करण वारो मां, ज़मीन आसमान खे तयारु करण वारो मां, औलाद जा ख़ज़ाना मां अल्लाह वटि। लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ि यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा। पुट ॾियां मां अल्लाह जी मर्ज़ी आहे, धीअरूं ॾियां मां अल्लाह जी मर्ज़ी आहे, धीअर पुट ॾियां मां अल्लाह जी मर्ज़ी आहे। औरत खे सुंड बणाया, सॼी ज़िंदगी गुज़री वञे तॾहिं औलाद खां तरसंदी वधे, इहा मां अल्लाह जी मर्ज़ी आहे। जेको जीअं वणे मां बणाया, मां अल्लाह खां को बि पुछण वारो कोन्हे को। अल्लाह समद मां बेनियाज़ ज़ात आहियां। त बहरहाल चवण जो मक़सदु असल में इहो आहे, अल्लाह तबारक व तआला जेके कलमे जो जुज़ पहिरियों ला इलाहा इल्लल्लाह, इन में तौहीद वारो सबक़ आहे। ॿियो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जो इज़हार करणु। अल्लाह जो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां मोकिलियल आख़िरी नबी आहे। इहो आहे ईमान। इन ख़ुलासे खे सम्झो, बस काफ़ी आहे। हाणे तव्हां असां इन ॿिन्ही उसूलनि खे वठंदासीं, तव्हां असांजो ईमान मज़बूत आहे। हिकिड़ो माण्हू चए मां आहियां तौहीद परस्त, मिसाल जी ॻाल्हि थो कयां, हिकिड़ो मिसाल आहे ख़ारिजी, पर मां हुज़ूर जे रिसाले जे मथां ईमान नथो आणियां, मुस्लमान चवंदे हुनखे? न, तौहीद जे मथां बि ईमान आहे, पैगम्बर जी रिसालत जे मथां बि ईमान आहे। हुज़ूर जी रिसालत जो इनकार करणु, पैगम्बर सां मुहबत करणु, इहो ख़ुदा जे मुहबत जो जुज़ आहे। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अल्लाह तबारक व तआला ईमान जो मामिलो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिले करे ॿुधायो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे जीअं चवे हुज़ूर जी ताबेदारी, तव्हांजो ईमान बचंदो तॾहिं जॾहिं तव्हां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कंदो, न त तव्हांजो ईमान बची कंहिं क़िस्म जो न सघंदो। तव्हांखे इताअत कंहिंजी करणी आहे? इन जे लाइ बि क़ुर फरमाए थो, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। ए नबी, तूं हिननि खे चओ, अगरि तव्हांजी दावा इहा आहे तुहिब्बून अल्लाह, अल्लाह सां मुहबत करियूं था, त पोइ फत्तबिऊनी, तव्हांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी करणी पवंदी, हुज़ूर जी तव्हांखे इताअत करणी पवंदी। पोइ जॾहिं तव्हां रसूल जी इताअत कंदव त पोइ नतीजो युहिब्बुकुमुल्लाह आहे, अल्लाह जी ज़ात बि तव्हां सां मुहबत कंदी। जेकॾहिं इताअत न कंदव त पोइ ख़ुदा बि तव्हां सां मुहबत न कंदो। हुज़ूर जी ताबेदारी में ख़ुदा जी मुहबत आहे, हुज़ूर जे हुकुमनि खे मञण में ख़ुदा जी मुहबत आहे। अॼु असांखे हुज़ूर जो हुकुम वणे ई नथो। ॻाल्हि सम्झ में आई आहे? दीनो आहे ई पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम जो नालो, दीनो आहे ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम जो नालो। जाते हुकुम थिए, कंहिं अल्लाह वारे फरमायो न, बुज़ुर्ग शेखुल हदीस फरमायो, दीनो ऐं इस्लाम अल्लाह जे हुकुम जो नालो आहे। अल्लाह साईं चवे चओ कर त तोखे करिणो आहे, अल्लाह ताला फरमाए थो न कर त तोखे न आहे करिणो। बाबा रोज़ो रखणु सवाबु आहे की न गुनाह आहे? ॾाढा ॻाल्हायो। रमज़ान शरीफ़ में जेको रोज़ा रखे थो केॾो वॾो सवाबु आहे। एतिरे क़दुरु हदीस पाक जे अंदरि अचे थो, रोज़े रखण जे करे, तव्हांजी बुख जे करे, अव्हांजे मुंहं जे अंदरि जेका स्मेल थिए थी, अल्लाह खे इहा स्मेल मुश्क ऐं अंबर खां वधीक महबूब आहे। आहे की न आहे? हिकिड़ो ख़ासि जन्नत में दरवाज़ो आहे जंहिंजो नालो रैयान रखियो वियो आहे, उन में फ़क़ति रोज़ेदार माण्हू दाख़िल थींदा। आई ॻाल्हि सम्झ में?
हाल हाणे रोज़े जो एॾो वॾो सवाबु आहे, ईद जे ॾियारे रोज़ो रखंदे? ईद जे ॾियारे रोज़ो रखंदो न बाबा, न रखंदासीं। छाजे करे? मनो थियल आहे शरीयत जी रोज़ो न आहे रखणो। भली केॾो बि तकवा वारो हुजे, परहेज़गार हुजे, शरीयत मना फरमाई आहे। हाणे इहो ई रोज़ो जिते शरीयत जो हुकुम आहे उते रखणो आहे, सवाब जो ज़रियो आहे। इहो साॻियो रोज़ो जंहिं ॾियारे ते मनो थियल आहे उन ॾियारे ते जेकॾहिं रखंदे त गुनाह जो सबबु बणिजंदो। माना मालूम थियो त अलाह जे हुकुम जो मसइलो आहे न। अलाह ताला फरमाए थो हीअं कर त करिणो आहे, जे चवे थो न न कर त नाहे करिणो। अलाह जे ऐं अलाह जे रसूल जे हुकुमनि खे मञणु इहो दीन आहे, इहो ईमान आहे, इहो इस्लाम आहे। जेकॾहिं तव्हां असां इन ताबेदारी खे सम्झूं हा न त पोइ असां अजायो पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं ई न हा। पोइ छा छूं जो सवाल ई न थिए हा। बाबा हे चवनि था हीअं कर, हे चवनि था हीअं कर, जीअं क़ुर ऐं हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान चवे उन जे मुताबिक़ मुकमल ज़िंदगी हुजे। बहरहाल पहिरियों इहो आहे त इल्लल्लज़ीना आमनू, जिन ईमान आंदो। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मथां ईमान आंदो, पर ईमान बि ईअं न। अल्लाह ताला रहम फरमाए एॾो मज़बूत ईमान आहे जो दुनिया व माफ़ी आहे जूं शयूं हुनजे खणी आॾो करे उछलाए, ईमान जी बदौलत ईअं लत बि हुनखे नाणी करे ईअं ॿाहिरि उछलाए छॾींदो त न मूंखे जेको अलाह साईं ईमान ॾिनो आहे उहो महबूब आहे। साहबे इकराम रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमाइन हिन दुनिया जे अंदरि दुनिया वारनि जे आॾो, दुनिया जे बादशाहनि जे आॾो इहा ॻाल्हि सम्झाई ॿुधाई। ऐं हिकिड़ो साहबी हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग जे मैदान जे अंदरि जॾहिं पकितो उनखे वठी विया। ज़ालिम हिकिड़ो जाबिर बादशाह हुयो, ईसाई हुयो, उनजे आॾो। हीअ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी आहे। काफ़ी ॿिया बि साहबी आहे जेको हुनजो सिपह सालार हुयो। उनखे पकिड़े करे उन ईसाई बादशाह घुराए हुज़ूर जे साहबी खे चयो ॻाल्हि ॿुधो, तूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलाम आहे? चई हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलाम आहियां। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आंदो आहे? चई हा अलाह जे रसूल जे मथां, अलाह ऐं अलाह जे रसूल जे मथां ईमान बि आंदो आहे। चई तोखे आहे छा? चई कुझु बि न। कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? चई जिस्म जे मथां कपिड़ा तुंहिंजा कहिड़ा आहिनि? चई इहे जेके ॾिसें थो, हे त फाटल चतिन वारा कपिड़ा आहिनि। चई हा। चई तोखे मां माल बि ॾियां, दौलत बि ॾियां, मिल्कियत बि ॾियां, ऐं पंहिंजी बादशाही जो अधु हिसो बि तुंहिंजे हवाले कयां, पंहिंजी धीउ सां तुंहिंजो निकाह बि करायां, छा तोखे क़बूल आहे मोहम्मद मुस्तफ़ा जी ग़ुलामी छॾे? चई न तुंहिंजे माल जी ज़रूरत, न मूंखे दौलत जी ज़रूरत, न तुंहिंजे धीउ जी ज़रूरत। इहे बादशाहियूं, इहे माल, तूं त मूंखे चवे थो ग़ुलामी छॾ, इहे सभु शयूं ॾींदे मां हिकिड़े सेकंड जे लाइ बि हुज़ूर जी ग़ुलामी खे न छॾींदुमि। ये सब शयूं ॾींदे मां हिकिड़े सेकंड जे लाइ बि हुज़ूर जी ग़ुलामी कॾहिं बि कंहिं बि सूरत में कोन थो छॾे सघां। न मूंखे हिन माल जी ज़रूरत आहे, न हुन मूंखे ऐशो आराम। जेका राति हिन चतिन वारे कपिड़नि जे अंदरि हुज़ूर जी ग़ुलामी जे अंदरि आहे, उहा बादशाह जे बिस्तरे जे मथां बि कंहिं क़िस्म जी न आहे, मूंखे ज़रूरत न आहे। बादशाह जॾहिं हिनखे संभालियो ॾिठईं हाणे माल जे कढ बि न आयो, दौलत ॾिनीमांसि बि न आयो, बादशाही ऑफर कईमांसि बि न आयो, धीउ जे निकाह जी आछ कईमांसि तॾहिं बि न आयो। तॾहिं बादशाह छा कयो? हाणे हिनखे ॿियो भउ ॾियां। ॿियो भउ हुनखे कहिड़ो ॾिनई? उन साहिबी जाॾो हिकिड़ो वॾी तई जेका आहे बाहि जे मथां रखराए करे उन तई खे पचराई। काफ़ी कलाक उन तई जो तेल जेको आहे हीअं टिचका खाइणु लॻो। पोइ हिकिड़े माण्हू हिकिड़ो जेको आहे पखी खणी करे हुनजे अंदरि जो विझाई, कुझु सेकंडनि जे अंदरि उहो पखी उन तई जे अंदरि कोयला थियो। हाणे ही बीठो आहे, हिन जे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया। बादशाह खे ॻाल्हि सम्झ में आई। ईसाई सम्झो त शायदि थी सघे थो हाणे मौत जे भव जे करे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी मथां छॾे। तॾहिं उहो बादशाह हिन जे सिरकी आयो, चई ॾे हाल अहिवाल, माना तोखे मौत खां भउ थिए थो? चई छाजे करे? तो कीअं सम्झो मूंखे मौत खां भउ थिए थो? चई तुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। चई इहा तुंहिंजी भुल आहे, मां असल में दिलि में दुआ घुरियमि। मां असल दिलि में छा घुरियमि? दुआ घुरियमि त रब साईं तो जिस्म मूंखे हिकिड़ो ॾिनो आहे, तो मूंखे जिस्म हिकिड़ो ॾिनो आहे जेको मुंहिंजे आॾो आहे। जेकॾहिं मुंहिंजी दिलि में ख़्वाहिश इहा कई हुयमि, अलाह साईं जेतिरा मुंहिंजे जिस्म ते वार आहिनि एतिरा मूंखे तूं जिस्म ॾे आ। इहो पखी तई जे अंदरि जेतिरा दफ़ा पकोड़ा थिए पियो, मां तुंहिंजे ऐं तुंहिंजे रसूल जी मोहबत में ओतिरा दफ़ा इन तई जे अंदरि वञण जे लाइ तयारु आहियां। तूं त कहिड़ी ॻाल्हि थो करे? मौत जो भउ तूं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि खे न ॾे, छो त उहो करे मौत खां ढुगाई कंहिं क़िस्म जो न आहिनि। मौत अलाह ऐं अलाह जे रसूल जी दीदार जो नालो आहे, उहे ॿिया हूंदा। तॾहिं हुन ईसाई जेको बादशाह हुयो आंगर खणी करे पंहिंजे वात जे अंदरि विझी करे चई, अलाह जो कसम आहे दुनिया व मा फ़ीहा वारा मोहम्मद रसूलुल्लाह ऐं हुनजे ग़ुलामनि सां मुक़ाबिलो कंहिं बि क़िस्म जो न करे सघंदा। ईसाई बादशाह मुअर्रिख़ लिखे थो, ईसाई जी ॻाल्हि लिखंदा, जेको ईसाई आहे
ओ मौलाना उहे त साहब इकराम रिज़वानुल्लाह ताला अलैहि अजमाइन हुया जंहिंजो ईमान त एतिरो मज़बूत हुयो जंहिंजी गवाही ख़ुदा क़ुरान में ॾिनी आहे रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। साहबा जो मक़ाम त मथे आहे पर अचो उन खां बाद में जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे अंदरि जेके आलिम बुज़ुर्ग सालिह जेके पैदा थिया उन्हनि जो मक़ाम त ॾिस। अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि खे अंग्रेज़ पकड़े आया। अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि खे अंग्रेज़ पकड़े आया। अंदर अची करे बर्फ़ जे मथां लेटाए करे अंग्रेज़ विढ़ंदा पिया। 8-10 मण जी चकी जेका आहे उहा अंग्रेज़नि अताउल्लाह शाह बुखारी जे हवाले कई आहे त हिनखे हलाए। अताउल्लाह शाह बुखारी जे मथां ॾींहों राति विढ़ंदा। ए अताउल्लाह शाह बुखारी ॾे हाल अहवाल चई तव्हां संदु कटे सघो था पर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत हिन दिलि मां कंहिं बि क़िस्म जी न कढे सघंदो। अंग्रेज़नि खे चई तव्हांजी हैसियत असांजे आॾो कंहिं बि क़िस्म जी का बि न आहे। तॾहिं जेका 5 मणनि वारी जेका चकी आहे अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि उनखे 2 फेरा ॾेई करे पाण भित जे मथां टिप ॾेई करे वेठो आहे। हिन पासे ना अंग्रेज़ वेठा आहिनि। हेॾां क़ुरान मजीद जी सूरत सूरह यासीन शुरू कई अथई। यासीन शरीफ़ पढ़े थो 2 फेरनि वारी जेका चकी आहे 5 लॻे पई फेरे थी। हेॾां यासीन शरीफ़ पूरी कई तॾहिं चकी अची करे बीठी आहे। चई अलाह जा बाना असां जेकॾहिं पंहिंजी सचाई ऐं ईमान जे मथां हुजूं त अलाह असां आसमान जा फ़रिश्ता असांजी ख़िदमत जे लाइ लाहे करे चकियूं फेराईंदा। अवां अंग्रेज़नि जी हैसियत कहिड़ी आहे जो तव्हां चओ था त पंहिंजे दिलि मां ईमान कर। मरंदे मरी वेंदासीं इन सूली जे मथां लटकिजी वेंदासीं ज़र्रा ज़र्रा थी वेंदासीं पर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत पंहिंजे दिलि मां ॿाहिरि कढी कंहिं बि क़िस्म जी नथा सघो। तो साहब इकराम खां बाद में जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे अंदरि जलीलुल क़द्र जेके आलिम हुआ उन्हनि जो मक़ाम हुयो। त बहरहाल सभ खां पहिरियों आहे ईमान। ईमान खां बाद में व आमिलुस सालिहात फरमाई सभु जो सभु माण्हू हलाकत ऐं तबाही जे अंदरि आहिनि मगर जिन ईमान आंदो। हाणे ईमान आणण वारा बची विया। ईमान आणो बि काफ़ी न आहे। ईमान सां गॾु अमल बि लाज़मी आहे। ईमान सां गॾु छा आहे तव्हां असां सोचींदासीं बसि भाउ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा वॾी दौलत आहे। बिल्कुलु हिन खां वधीक ॿी का दौलत ई न आहे। ईमान त तव्हां आंदो हाणे तव्हांखे अमल करणा पवंदा। जंहिं शइ जो ख़ुदा हुकुम कयो आहे उहो तव्हांखे करिणो आहे। जंहिं शइ खां सॼो दीन हिन जे अंदरि ॾिसो नंढड़ी सूरत आहे पर हिन जी सम्झाणी जे अंदरि अलाह ताला केॾियूं वॾियूं ॻाल्हियूं बयानु फरमायूं। ई बहलाइण खां बाद में अमल लाज़िम आहे। रेल जे लाइ पटड़ी लाज़मी आहे या रोड ते रेल हलंदी? ॻाल्हायो न था। नंढड़ो मिसाल सवलो आहे। रेल जे लाइ पटड़ी लाज़मी आहे न। पटड़ी न हूंदी त रेल हलंदी? सवाल ई पैदा न आहे। जीअं रेल जे लाइ पटड़ी लाज़िम आहे ईअं ईमान जे लाइ अमल लाज़िम आहे। अमल न कंदो ईमान तव्हां आंदो आहे ठीकु आहे। अल्लाह तबारक व तआला इन ईमान एॾी वॾी दौलत आहे इन जे करे इंसान जनम जी बाहि मां हदीस पाक जे अंदरि अचे थो अज़ाब खाई पंहिंजे अमलनि जा नतीजा लोड़े 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 नेठि हिकिड़े ॾियारे वञी जन्नत में पहुचंदो। पर उहा एॾी वॾी ज़िंदगी आहे उहा अलाए कॾहिं कहिड़ो अरसो थिए। इन जे करे इन ईमान सां गॾु तोड़े असांखे अमल नेक करणा पवंदा। वामिलुस सालिहात नेक अमल तव्हांखे करणा पवंदा। चङा अमल करणा पवंदा। निमाज़ पढ़ो हज कयो रोज़ो रखो ज़कात अदा कयो जेकॾहिं अलाह साईं तव्हांखे माल ॾिनो आहे। सेहतमंद आहियो त रमज़ान जा रोज़ा रखो। इहे अमल करण वारा अलाह साईं जेके क़ुरान ऐं हदीस जे अंदरि बयानु फरमाया हाणे इहे सभु अमल तव्हां असांखे करणा आहिनि। वरी कुझु शयुनि खां रोके छॾियईं त हीअ अमल न कयो चोरी न कयो वला तक़रबु ज़िना ज़िना अलाह जंहिं शइ खां रोकियो आहे उनखां रुकिजी वञणु अलाह जंहिं शइ जो हुकुम कयो आहे उनखे करणु इहे ॿई शयूं तव्हां गॾोगॾु खणंदव अमल साले कंदव त पोइ तव्हां असां नुक़सान खां बचंदासीं। इहा ॿी ॻाल्हि। इहो उसूली ॿियो मसइलो वतवासौ बिल हक़। ऐं ईअं न आहे हाणे ईमान बि आंदो अमल बि साले कयो नेक अमल बि तव्हां कया। वतवासौ बिल हक़ हिक ॿिए खे दीन जी तालीम जी दावत बि ॾियो। हाणे पाण त निमाज़ पढ़ो था घर वारी निमाज़ कोन थी पढ़े पुटु तुंहिंजो निमाज़ कोन थो पढ़े तूं हेॾी वॾी हदीस पाक जे अंदरि अचे थो जंहिंखे अल्लाह तबारक व तआला जेतिरा माण्हू उनजे मातहत कया आहिनि उनजे मुतालिक़ उनखां सवाल थींदो क़यामत जे ॾियारे। हिकिड़ो माण्हू पंहिंजी क़ौम जो वॾो आहे उनखां पंहिंजी क़ौम जे मुतालिक़ सवाल थींदो तूं पंहिंजी क़ौम ते निमाज़ पढ़े हा साईं हिननि खे नसीहत कयई न साईं। माना ईअं सम्झो इहो बि माण्हू वियो नुक़सान जे अंदरि आहे खसारे में आहे। पाण त निमाज़ पढ़ंदो घर वारा तुंहिंजा निमाज़ कोन था पढ़नि। तूं पाण निमाज़ पढ़ंदो तुंहिंजूं नियाणियूं निमाज़ कोन थियूं पढ़नि तुंहिंजा पुट निमाज़ कोन था पढ़नि तुंहिंजे पाड़े जे अंदरि केतिरा बेनिमाज़ आहिनि जेके निमाज़ कोन था पढ़नि तो करे उन्हनि खे नसीहत कई आहे। पंहिंजो पाण खे सिर्फ़ु पाण खे बि जनम जी बाहि खां ख़ुदा फरमाए थो न ॿियनि खे बि तव्हां जनम जी बाहि खां बचायो।
हिकिड़े ॻोठ जे अंदरि अलाह तबारक व तआला फ़रिश्तनि खे फरमायो वञो इन ॻोठ जे अंदरि वञी करे अज़ाब इन्हनि जे मथां लाहियो। फ़रिश्ता विया, ॾिठो हिकिड़ो मौलवी साहिबु आहे वेठो थो अलाह तबारक व तआला जे पाक किताब जी तिलावत करे पढ़े। विया फ़रिश्ता ॾिसी करे जीअं अलाह जो हुकुम आहे वञ, पर हिन ॻोठ जे अंदरि त हीउ नेक साले वेठो आहे। अलाह साईं तो फलाणे ॻोठ जे नाले चयो, वियासीं फलाणो नेक साले माण्हू वेठो आहे, तुंहिंजो अज़ाब दाख़िल कयो। पर हाणे हू नेक साले जो हुयो, असां मोटियासीं चए पहिरियों त इन जे मथां वञी अज़ाब दाख़िल कयो। इहो पाण खे बचाए थो, बाक़ी अवाम जे लाइ फ़िक्रमंद न आहे। अवाम खे माना पाण बि निमाज़ पढ़णी आहे मौलाना, ॿिए खे बि चवणो आहे निमाज़ जो, पोइ बचंदे तूं पंहिंजो पाण खे बचाए सघंदे। सभ खां पहिरियों इल्लल्लज़ीना आमनू ईमान आंदुई वामिलु सालिहात, हाणे नेक अमल करणु, वतवासौ बिल हक़, वरी इन नेक असां वटि वरी जी हालत छा आहे, चए त तबलीग उनखे कयो जेको काफ़र हुजे। ईअं चवंदा आहिनि नी, तबलीग छा आहे, चवंदा आहिनि बाबा निमाज़ पढ़ो, चङा कम कयो, बुरा कम न कयो। हाणे ज़ाहिर आहे उहो कंहिंखे चवंदासीं चङा कम ऐं बुरा कम न कयो, उहो ईमान वारे खे चवंदासीं न। जेको काफ़र आहे उनखे त कलमे जी दावत ॾिबी, बाबा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो मुसलमान थी। हाणे जॾहिं मुसलमान थी वियो त हुनखां बाद में निमाज़ हज रोज़ो ज़कात त बाद जो मसइलो आहे। अलाह जा बानो इहे माण्हुनि वटि अची करे इहो ज़हन भरियो थींदो आहे तबलीग मुसलमान खे छो था कयो, काफ़रनि खे था कयो। इहा तबलीग तव्हांखे पंहिंजे घर जे अफ़राद जे मथां करणी आहे। क़ुरान तो फरमाए व अंज़िर अशीरतकल अक़रबीन, रोज़ार तूं सभ खां पहिरीं पंहिंजे क़रीबी रिश्तेदारनि खे, मिटनि ऐं माइटनि खे। छा तुंहिंजी औलाद निमाज़ पढ़े थी, उनजे मुतालिक़ घर जे वॾे खां पहिरियों सवाल थींदो, तुंहिंजा पुट, तुंहिंजियूं न्याणियूं, तुंहिंजियूं नुंहरियूं, तुंहिंजा पोटा, तुंहिंजा ॾोटा निमाज़ पढ़नि पिया? न साईं। तो चयो उन्हनि खे? हा साईं मां चयो। पोइ जान छुटंदई। तो चयो नथो करे त पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे। ख़ुदा हुनखे अमल जी तौफ़ीक़ करे। तुंहिंजे मथां ज़िमेदारी आहे उन्हनि जे मथां ॿुधाइणु, उन्हनि खे सम्झाइणु। इहा शइ न कंदे तूं पंहिंजो पाण अकेलो जनम जी बाहि खां न बची सघंदे। पोइ आख़िर में हदीस पाक जे अंदरि अचे थो अलाह ताला फरमाईंदो, तो चयो? हा साईं मां चयो। फलाणे खे बि चई? हा साईं मां चई। पोइ ॾे हाल अहिवाल इन्हनि सभिनी अमल साईं किन अमल कयो, किन अमल न कयो। हाणे पोइ आख़िर में थींदुसि भला उन्हनि खे छॾ, तुंहिंजो जेको 5 फुट जो जिस्म आहे जंहिंजे मथां तूं पाण बादशाह, तो केतिरो अमल कयो आहे? साईं मां हे अमल कयो आहे। जेकॾहिं अमल कई त ख़ुशनसीब आहे, अमल न कई त बदनसीब आहे। सिधी ॻाल्हि आहे, जनम जी बाहि बदनसीब खे ई हासिलु थींदी आहे। मुंहिंजा रब, मां पंहिंजे हिन जिस्म जे मथां बि अमल न कराए सघियुमि त पोइ जनम जी बाहि आहे। जंहिंजो ॿारणु तव्हां ऐं असां हूंदासीं। अलाह ताला रहम फरमाए, अलाह रहम फरमाए, अलाह रहम फरमाए। अलाह जा बानो दुनिया जी बाहि जी हिकिड़ी जेका चीच सड़ी वेंदी आहे, तॾहिं बि माण्हुनि खे माना ईअं सम्झो महीना गुज़री वेंदा आहिनि उन चीच खे संभालण जे लाइ। जॾहिं हेॾो सारो तुंहिंजो जिस्म हिन जनम जी बाहि जे अंदरि हूंदो त पोइ केरु तुंहिंजी हिफ़ाज़त फरमाईंदो? हिन जे करे पंहिंजो पाण खे संभालियो। वतवासौ बिल हक़, हिक ॿिए खे दीन जी दावत ॾिजो, सम्झायो, हक़ जी तलक़ीन बि कयो, वसियत कयो। वतवा इन हक़ मां मुराद दीन इस्लाम आहे। वतवासौ बिस्सब्र, हाणे जॾहिं माण्हू दीन जी दावत ॾींदो न त पोइ उनखे तकलीफ़ मिलंदी आहे, उनखे अज़ियतूं मिलंदियूं आहिनि। जीअं असां वटि काफ़ी माण्हू या काफ़ी, हाणे अलाह ताला रहम फरमाए, काफ़ी अहिड़ा लिखियल पढ़ियल हिकिड़ा त वरी मौलवी तबिके जा माण्हू जेके तबलीग वारनि जे लाइ ख़िलाफ़ु जेको आहे पंहिंजी ज़ुबान ग़लति ज़ुबान इस्तेमालु कंदा आहिनि। त मां तबलीग वारनि खे पंहिंजी मस्जिद में, भाई हो अचनि था, तव्हां छा था कनि? तव्हांखां कर्ज़ु घुरनि था? तबलीग वारा ईंदा आहिनि तव्हांखां पैसा घुरंदा आहिनि छा घुरंदा आहिनि? तव्हांखे चवंदा आहिनि मुंहिंजा भाउ निमाज़ पढ़ो न, तव्हांखे हक़ ऐं सच ऐं दीन इस्लाम जी दावत ॾींदा आहिनि। उन्हनि जे लाइ एतिरी नफ़रत ऐं किथे किथे किन किन इलाइक़नि में उन्हनि वीचारनि खे मारींदा आहिनि, किन किन इलाइक़नि में उन्हनि खे शहीद कयो वेंदो आहे। झर झंग जे अंदरि वञी करे दीन जो आवाज़ पहुचाइणु, उन्हनि ताईं दीन जी दावत। ऐं काफ़ी माण्हू इन जी दावत सां जेके ग़ैर मुस्लिम हुया उहे मुस्लमान थी विया। अॼु तूं त फ़ख़ुरु करे हिन तबलीग जे करे पूरी दुनिया जा माण्हू पंहिंजो मुल्क छॾे करे, छा आहे असां वटि पाकिस्तान में? हे ॾिसो था ॿाहिरि नाला फाटा पिया आहिनि, को असां वटि पेरिस थोरे आहे जो माण्हू ईंदा। असां वटि माण्हू अचंदा हिन जे करे इन दीन जी दावत जे लाइ। मां पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां। तालिब इल्म ज़माने में असां 24 घंटनि जी जमात निकिरंदी, मदरसे मां तरतीब ठहंदी, पोइ असां 10, 12, 14 जेके हूंदासीं पाण में साथी निकिरी वेंदासीं। ख़मीस जे ॾियारे मोकल थींदी, हलिया वेंदासीं। पोइ जुमे जी राति उते मस्जिद में रहंदासीं, वरी जुमे ते मोटी ईंदासीं। 10, 11, 12 बजे दुआ घुरी करे वरी पंहिंजे मदरसे में मोटी ईंदासीं। पोइ असांजी हिकिड़ो दफ़ो तश्कील थी त हिकिड़ो अरब आलिम
अरबनि जी जमात हुई जेका ॿार सऊदी अरब जी या ॿी अल्लाह ताला माफ़ फरमाए काफ़ी वक़्तु आहे मूंखे यादि न आहे पर माशा अल्लाह उन्हनि जा चेहरा ॾिसण वटां हुया ईअं चोॾींहं जे चंड वांगुरु उन जा चेहरा चमकनि पिया माशा अल्लाह बारिश माण्हू सुन जे एतबार सां उन्हनि जी वज़ाक़त फटका उन्हनि खे ॿधल हिकिड़ो अरब जॾहिं उथियो राति जो तहजुद जे टाइम में मां पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां मुंहिंजे कननि जी ॿुधल आहे एॾो रोए पियो जो हिन जी रड़ियुनि ते सॼी मस्जिद जा जेके असां तालिब इल्म हुयासीं ॿिया सभु माण्हू थी वेंदा मसालो छा आहे जॾहिं दुआ घुरे पियो असां जॾहिं हुनजी दुआ ॾे गौर कयो त ख़बर आहे छा पियो चए पियो अल्लाह हीअ असुलु कमु त असांजो हुयो कहिड़े सबब जे करे तूं असां उहो नाराज़ थी करे असांखो हे कमु खसियो आहे जो अॼु इन कम जे बरकत जे करे असां पंहिंजो मुल्क पंहिंजो देश पंहिंजो वतन छॾे करे हिते फिरंदा था वठूं अल्लाह कहिड़ी नाराज़गी आहे जे तूं नाराज़ आहे त असांखे माफ़ फरमाए क़दुरु क़ीमत उन्हनि खां वञी असां वटि आलिमनि जो क़दुरु छा आहे मुल्ला आहे बा मदरसे जो हिन वीचारे खे छा आहे मुल्ला आहे बा हिन खे छा आहे मुल्ला आहे त मुल्ला खां बग़ैर छा तव्हांखे हलाल थी मिलियो आहे न पढ़ूं निकाह त ॾिसूं तव्हां हलाल त कयो का शइ जनाला तव्हांजा न पढ़ूं त तव्हांखे ॾिसूं को गुसुल त ॾे अड़े अल्लाह जा बाना जंहिं आलिम जे कढ जंहिं बुज़ुर्ग जे कढ अल्लाह जो कसम क़ुरान मुंहिंजे आॾो पियो आहे बावज़ू मां ॻाल्हि थो कयां थो ऐं असांजे मथां ख़ुदा जी क़दुरु क़ीमत आहे क़ुरान मजीद पियो आहे न त असांजा मुल्क असांजा इस्लामी रियासतूं जंहिं मस्जिदुनि जे अंदरि काल अल्लाह ऐं काल रसूल पढ़ायो वेंदो क़ुरान मजीद पढ़ियो वेंदो हिकिड़ी जमात जी कारगुज़ारी आई चई जॾहिं वियासीं हिकिड़े अंदरि वियासीं चयूं उते ईअं खुलियल माना सरेआम क़ुरान शरीफ़ खणणु ममनू आहे लिकाए को माण्हू ॾे या लिकी कोई पढ़े त पोइ ॿी ॻाल्हि आहे उन मुल्क जे अंदरि को काफ़रनि जी बादशाही आहे पोइ जे हिकिड़े अंदरि वियासीं उते कंहिं हमरा खे दावत ॾियणी पोइ हमरा चयो साईं हाणे ॻाल्हि इहा त हिते सरेआम दावत थींदी न आहे ऐं जेकॾहिं कंहिं मख़सूस जॻह ते हलंदासीं बि मसालो थींदो हाणे इहो हमरा जेको असांजो मुस्लमान आहे न इहो हिन टाइम ते अंदरि फलाणी जॻह ते शराब खानो आहे उते वेठो हूंदो ॻाल्हि खे चङी तरह सम्झ चई जॾहिं वियासीं उते त उनखे जेॾी महिल माना मिलियासीं उनखे सम्झाइण जी कोशिशि कईसीं त हीअं मां ॾिठुमि त उन अंदरि शराब खाने जे अंदरि हीअं मेहराब नमूने का शइ ठहियलु हुई की मां जो हीअं अॻिते वधी वञे हीअं जो ॾिठुमि बाद में जेके उतां जा पुराणा माण्हू हुया उन्हनि खां पुछा कयमि त यार हे तव्हांजो जेको शराब खानो ठहियलु आहे हिन में हे जेको मेहराब ठहियलु आहे चई असल में ही पुराणी मुस्लमान जी मस्जिद हूंदी हुई जिते क़ुरान मजीद पढ़ियो वेंदो उन वक़्त जे माण्हुनि उलमा जो क़दुरु न कयो त मस्जिदनि खे माण्हुनि शराब खाना बणाए छॾिया पोइ चई जॾहिं हुनखे वठी वियासीं हिकिड़े कमरे में त पोइ हीअं जो उहो मुस्लमान हुयो चई हीअं जो क़ुरान शरीफ़ जो कढियोसीं चई हुन क़ुरान शरीफ़ खे ॾिठो हीअं खणी करे पंहिंजे छाती सां लॻाई चई अल्लाह जो कसम आहे अलाए केतिरा दफ़ा रोंदे रोंदे बेहोश थी वियो चइबो असांखे हेतिरा साल थियनि असां क़ुरान जो मुंहुं न आहे ॾिठो हे असां अहिड़े मुल्क जे अंदरि रहूं था तव्हां असां वटि ॾींहों राति जेका क़ुरान मजीद जी महफ़िल मजलिसियूं उलमा जेकॾहिं सुलहा बुज़ुर्ग सालिह क़ुरान जा हाफ़िज़ आलिम बुज़ुर्ग तव्हां असांखे दीन ॿुधाईंदा इहा तव्हां असांजी ख़ुशनसीबी आहे वतवासौ बिस्सब्र पोइ जॾहिं माण्हू हक़ जी ॻाल्हि कंदो त पोइ मां ज़ाहिर आहे उनखे तकलीफ़ मिलंदी साहबा किराम खे तकलीफ़ूं न मिलियूं जा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ताइफ़ ॾे विया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दीन जी दावत खणी वियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कहिड़ी अज़ियतूं ॾिनो अवां खोले करे सीर जा किताब खोले ॾिसो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पत्थर वग़ैरह लॻाया विया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾंद मुबारक शहीद थिया एॾी रत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां निकिती आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चप्पल ऐं पैर हीअं पंहिंजो पाण में मिलियल आहे सीर जे किताब में लिखियो नुबुवत जी रत आहे का मामूली रत न आहे इमामुल अंबिया सरताजुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा कंहिं इंसान खे ताक़त न आहे उन चप्पल खे पैर मां हीअं जुदा करे हेॾां फ़रिश्ता पची विया हज़रत जिब्राइल आयो हज़रत इज़राइल आयो हज़रत इसराफ़ील आयो हज़रत मीकाइल आयो ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ ताइफ़ वारी जेका वादी आहे ॿिनि जबलनि जे विच में आहे अवां जेकॾहिं हुकुम कयो हिन ॿिनी जबलनि खे पंहिंजो पाण में विच जेको आहे मिलाए करे हिननि खे जीअं अटो मशीन पीअंदी आहे ईअं पीही करे ख़तमु करे ॾियूं अलाह जे रसूल दिलबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साहबी फरमाए थो अलाह जे रसूल खे जॾहिं अज़ियत आई आहे तकलीफ़ आई आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े पासे न वेठा आहिनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथ मुबारक रत खां भरियल आहिनि मां पंहिंजे दिलि में इहो सोचियो अॼु जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बददुआ ॾिनी त असांजो नसुल बाक़ी कंहिं क़िस्म जो न रहंदो पर मां क़ुर्बान वञा इमामुल अंबिया
अंबिया सरताजुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अवां पत्थर लगाया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेही करे चवंदा ए मुंहिंजा अल्लाह ए मुंहिंजे ख़ालिक अकबर मुंहिंजा रब हिननि मूंखे कोन सुञातो आहे मुंहिंजा रब मां मोहम्मद हिननि खे माफ़ कयो आहे पर तुंहिंजे लाइ हिदायत जी दुआ थो घुरां मुंहिंजा रब हिननि जा पोयां मूंखे ज़रूर ब ज़रूर सुञाणींदा ए मुंहिंजा अल्लाह हिननि जी थोरी ग़लती जे करे मुंहिंजी उम्मत खां हिसाब न वठिजां मुंहिंजा रब मां मोहम्मद करीम हिननि खे माफ़ कयो आहे रब तूं बि हिननि खे माफ़ कजांइ ए मुंहिंजा रब माउ खे पंहिंजो बच्चो एतिरो महबूब न हूंदो आहे हुज़ूर खे जेतिरी पंहिंजी उम्मत सां मोहब्बत ऐं शफ़क़त हुई पोइ बि जेकॾहिं चवंदासीं न ॾाढ़ी रख छो रखां बा माई जी माना लठ ॾाढी आहे छो हुज़ूर जी सुनत तोखे नथी वणे क़ुरान तोखे अॼोके दौर जे अंदरि नथो वणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान अल्लाह जा बाना हज़रत अम्मा आयशा फरमाईंदी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उथंदा न राति जो कलाकनि जा कलाक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोईंदा छा घुरंदा हुया अल्लाहुम्मा रहम बि उम्मती या अल्लाह मुंहिंजी उम्मत जे मथां रहम फरमा अल्लाह मुंहिंजी उम्मत जे मथां रहम फरमा हिकु दफ़ा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाढ़ी में कुझु अच्छा वार मुबारक जॾहिं निकिरी आया त कंहिं साहबी चयो या रसूलल्लाह सभु चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा दिलबर नबी अवां जी ॾाढ़ी मुबारक जे अंदरि अच्छा वार निकिरी आया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमाए हदीस जे लफ़्ज़ ॿुधाए अल्लाह जे रसूल फरमाए मूंखे पंहिंजी उम्मत जे ग़म जे करे ही अछा वार ॾाढ़ी में निकिता आहिनि सॼी राति जेको दिलबर नबी तो ऐं असांजे लाइ रोई करे दुआ घुरे अॼु तोखे उन हुज़ूर जी सुनत नथी वणे न अॼु तोखे उन हुज़ूर ते लाथल क़ुरान जेको अल्लाह सां नाज़िल कयो तोखे नथो वणे न दुनिया जी वाह वाह जे अंदरि लॻो पिया मुंहिंजा भाउ अल्लाह जे रसूल जी मुहब्बत ईमान जो जुज़ आहे इहे चार शयूं इल्लल्लज़ीना आमनू ईमान आणो व अमिलुस सालिहात ईमान खां पोइ अमल करणु व तवासौ बिल हक़ ईमान आणण खां बाद में अमल करणु हिक ॿिए खे इन दीन इस्लाम जी दावत ॾियणु इन खां बाद में जेकॾहिं तकलीफ़ पहुचे व तवासौ बिस सब्र